ख़बर शामिल कंदासीं। भारत ऐं अफ़गानिस्तान तरफ़ां सिडनी में फायरिंग जे वाक़े खे पाकिस्तान सां जोड़ण जूं कोशिशूं कयूं वियूं आहिनि। भारतीय ऐं अफ़गान सोशल मीडिया अकाउंटनि सिडनी में रहंदड़ पाकिस्तानी नौजवाननि नवीद अकरम खे हमले आवर करार ॾेई प्रोपेगेंडा शुरू करे छॾी। मुंहिंजी तस्वीर इस्तेमालु करे कूड़ ऐं गुमराह कंदड़ प्रोपेगेंडा पखेड़ियो पियो वञे। नवीद अकरम पारां इहो चयो वियो आहे। दहशतगर्दी जे कंहिं बि वाक़े सां को बि वास्तो नाहे। नवीद अकरम पारां इहो चयो वियो आहे। नवीद अकरम सोशल मीडिया ते जारी हिन प्रोपेगेंडा खे फौरी तौर रोकण जी अपील कई आहे। ख़बर मां सां शेयर कंदा हलूं। भारत ऐं अफ़गानिस्तान तरफ़ां सिडनी में फायरिंग जे वाक़िअनि खे पाकिस्तान सां जोड़ण जूं कोशिशूं कयूं वियूं आहिनि। भारतीय ऐं अफ़गान सोशल मीडिया अकाउंटनि सिडनी में रहंदड़ पाकिस्तानी नौजवान नवीद अकरम खे हमले आवर करार ॾेई प्रोपेगेंडा शुरू करे छॾी आहे। नौजवान जो चवणु आहे त मुंहिंजी तस्वीर इस्तेमालु करे कूड़ ऐं गुमराह कंदड़ प्रोपेगेंडा पखेड़ियो पियो वञे। दहशतगर्दी जे कंहिं बि वाक़े सां को वास्तो नाहे। नवीद अकरम सोशल मीडिया ते जारी हिन प्रोपेगेंडा खे फौरी तौर रोकण जी अपील बि करे छॾी आहे।